ठट्टो मां वाक़े अपडेट कंदा हलूं। ठट्टे लॻ ॻोठ खालू मीर बहर में सिंध मलाह क़ौम ज़िले ठट्टे पारां मक़ामी मलाहनि सां गॾु दादू वासी मलाह अॻवान हाजी मोहम्मद अयूब मलाह जे दादू शहर में क़ाइम दुकाननि सेंटर तोड़े मिल्कियतुनि ते उतां जे रहवासी 62 शख़्स अली नवाज़ रिंद पारां कब्ज़ा करे मलाहनि खे परेशान करण वारे अमल ख़िलाफ़ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो सिंध मलाह क़ौम ज़िले ठट्टे जे सदर मोहम्मद अयूब मलाह ऐं ॿियनि जे अॻवाणीअ में करे सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त मलाह सिंध जा असल वारिस आहिनि जिन सां का बि ज़्यादती बर्दाश्त न कंदासीं। हिननि चयो त दादू वासी मलाह अॻवान हाजी मोहम्मद अयूब मलाह जे दादू शहर में क़ाइम दुकाननि सेंटर तोड़े उन जी मिल्कियतुनि ते उतां जे रहवासी 62 कब्ज़ागीर अली नवाज़ रिंद कब्ज़ा करे मलाहनि खे पुलिस मार्फत परेशान करे रहियो आहे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि चयो त सिंध में अॻी मलाहनि खे समूरियूं अहम बुनियादी सहूलतुनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बहितर संदन मिल्कियतुनि ते को बि कब्ज़ो क़बूल न कंदासीं। हिननि घुर कई त फ़ौरन दादू वासी हाजी मोहम्मद अयूब मलाह जी मिल्कियतुनि ते थींदड़ कब्ज़ा ख़ाली कराए 62 कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सिंध जे मलाहनि खे समूरियूं बुनियादी सहूलतूं मुहैया करे खैन पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। ॿी सूरत में सिंध मलाह क़ौम पारां पूरी सिंध में एहतजाजनि जो सिलसिलो जारी कयो वेंदो।